सिंध जो अदबी शहर हैदराबाद में टोपी अजरक जे ॻाढ़नि रंगनि सां झिरकी पियो। हर नंढो वॾो पको पोड़ो मर्द औरतूं तोड़े ॿारनि अजरकी लिबास पहिरे पंहिंजी सकाफ़ती ईद भरपूर जोश ऐं जज़्बे सां मल्हाई। मुख्य तक़रीब हैदराबाद जी प्रेस क्लब साम्हूं कोठाई वई, जंहिंमें नाले वारनि फनकारनि सुरनि जी वर्खा कई। सॼी सिंध जी जामशोर में बि सकाफ़ती ॾियारो वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। सियासी समाजी अॻवाननि तोड़े आम शहरनि पाण पंहिंजे मासूम ॿारनि खे क़ौमी लिबास पाराए टोलनि जी सूरत में गॾु थी रैलियूं कढियूं। जाम साहब में बि सकाफ़ती ॾियारो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। सभई माण्हुनि बस स्टॉप नवाशाह खां सखी ॾातार जे दगा ताईं टोपी अजरक पहिरें रैली में शिरकत कई ऐं क़ौमी गीतनि ते रक़्स कयो। कंडियारो में जसकम ऑल पार्टीज़ अलायंस ऐं पीपी शहीद भुट्टो पारां टाउन कमेटी में रैलियूं कढियूं वियूं। इन मौक़े ते सिंधी टोपी ऐं अजरक पहिरें लोक गीतनि ते झुमिरियूं पढ़ायूं वियूं। कंडियारो भरिसां ॻोठ पक्का घाघरा जी हाई स्कूल में सकाफ़ती प्रोग्राम जी रंगारंग तक़रीब कोठाई वई। शागिर्दनि विच में तक़रीब मुक़ाबला पिणु कराया विया। शागिर्दनि ऐं उस्तादनि पारां क़ौमी गीतनि ते रक़्स करे ख़ूब दाद हासिल कयो वियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk